खान बहादुर जे बंगले ते छापे हणण जे लाइ मोकिलियो आहे ऐं इहो बि चयो तो पंहिंजे दिल ते हथ रखी इहा ॻाल्हि कर त दौलत मिल्कियत घुर त मां तोखे ॾियां बस हिननि ॿिन्ही सां गॾु त सोगोर खे मारे पूरो करे हिननि जा लाश दफ़न करे बंगले जे पोयां पोइ अची मूंखे ॿुधाइजांइ। मुंहिंजा भाउ मूंखां ग़लती थी वई पर असां सॼा सोट आहे यार मूंखे मूंखे दोस्तों वीरन जी वस्ती ड्रामो आख़िरकार ख़त्म थी वियो जेका मां तव्हांखे टेवनी घोटी अपडेट लगातार ॾेई रहियो हुउसि त वीरन जी वस्ती ड्रामो ख़त्म थियण वारो आहे नेट ऐं लास्ट एपिसोड तव्हां ॾिठो प्रोमो ॾिठो ऐं जंहिंमें ड्रामे जो एंड कयो वियो। हाणे तव्हांखे थोरी तफ़सील सां ॿुधाईंदासीं आख़िरी एपिसोड जी हिकु बहितरीनु ऐं ज़बरदस्त जेका सीन थिया आहिनि इहे तव्हां सां शेयर कंदासीं ऐं इन खां पोइ कहिड़ो ड्रामो हलण वारो आहे उहा ख़बर बि तव्हांखे ॾींदासीं। मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिठो दोस्तों तव्हांखे ज़बरदस्त इन्फॉर्मेशन मिलण वारी आहे। रिव्यू कयूं था सोप सीरियल जी लास्ट एपिसोड वीरन जी बस्ती जी आहे। सभिनी दोस्तनि खे पहिरियों अर्ज़ु आहे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अहिड़ियूं सभु खां पहिरां ख़बरूं तव्हां असां ॾींदा रहंदा आहियूं त लास्ट एपिसोड जे बारे में बि तव्हांखे 4 ॾींहं खां वठी मां ई ॿुधाए रहियो आहियां त ड्रामो ख़त्म थियण वारो आहे। बहरहाल दोस्तों चिबड़ जे हथां जेको आहे बिजार मारियो वेंदो बिजार खान चिबड़ जे पिड़ चढ़ी वेंदो आहे। पोइ चिबड़ खान उन खां पंहिंजे पुट जो पलांद वठंदो आहे बंदूक हणी चिबड़ खान पूरो कंदो आहे बिजार खे ऐं बिजार रड़ियूं करे फतकी मरंदो आहे हिते ऐं बिजार खान खे पंहिंजो उहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि त ज़ुल्म हूंदो आहे ऐं चिबड़ पंहिंजो पलांद पूरो करे हिते ॾाढो ख़ुशि थींदो आहे इन एपिसोड में। ऐं होॾां शमसू खे छॾाइण जे लाइ जेका पुलिस मोकिली हुई शमसू बि छॾाइजी न सघियो बिजार खान उते बि नाकामी थींदो आहे ऐं बिजार खान जी पुलिस शामिर उन खे थुकी न हणंदो आहे पैसा ॾेई मोटाए छॾींदो आहे ऐं शामिर शमसू ऐं रुखसार बेगम ऐं जेको पंहिंजो उनजो सको सौटु आहे उन्हनि खे मारण जो आर्डर ॾींदो आहे रहीम खे त हिन टिनी खे मारे छॾ ही मुंहिंजे कंहिं कम जा न आहिनि ऐं इन्हनि सुधरण जे लाइ को मौक़ो न कयो अञा मूंखे मारण जे लाइ साज़िशूं कंदा रहिया ऐं उन टाइम उते जेको हूंदो आहे शिरोज़ खान उहो ॿाहूं ॿधंदो आहे शमीर जे अॻियां रड़ियूं कंदो आहे कूकूं कंदो आहे त मूंखे माफ़ु कर तूं असां सका सौट आहियूं पोइ बि मुंहिंजे मथां कुझु माफ़ु कुझु कर त तूं असां ईअं नथा करे सघूं ऐं असां हिकिड़ो ई खून आहियूं कुझु मुंहिंजे मथां रहम कर पोइ बि रहम न कंदो आहे शामिर इन्हनि खे रहीम खे चवंदो आहे त हिन खे प्यालो करे छॾ हीअ प्याले जे ई लाइक़ु आहिनि ऐं इन्हनि खे फिनिश कयो वञे ऐं काफ़ी दोस्तनि खे ज़रूरु परेशानी हूंदी हीउ ड्रामो ख़तमु थियण खां पोइ छा हलाईंदा दोस्तों हिन ड्रामे खां पोइ फ़िलहालु को पुराणो ड्रामो हलाए छॾींदा जीअं पुराणे नंढा सीरियल हूंदा आहिनि 10 क़िस्तनि वारा 20 क़िस्तनि वारा जेसि ताईं पंहिंजा वरी ड्रामो तयारु थिए छो त पंहिंजा वरी ड्रामो जेको हुयो उहो हाणे डायरेक्टरनि जो चेंज थी वियो आहे हाणे असगर चौधरी खे उहो ड्रामो मिलियो आहे पहिरियों खजू वटि हुयो खजू खां ड्रामो खसे करे असगर चौधरी खे उहो सोप सीरियल ॾिनो वियो आहे। असगर चौधरी तव्हांखे यादि आहे जेको भावा जो किरदारु कयो जंहिं ड्रामे में तकरार में ऐं उहो ड्रामो बि उन डायरेक्टर असगर चौधरी हुयो। हाणे असगर चौधरी पंहिंजी मर्ज़ी जा अदाकार आणींदो ऐं पंहिंजा वेरी में छो त पहिरियों खजू साहब हुयो त हू पंहिंजा मर्ज़ी जा अदाकार आणिया हाणे असगर चौधरी जे हथ में आहे जंहिंखे कास्ट करे उहो ड्रामो उन खां पोइ हलाईंदा।